और नौजवानों पीमा जी खिदमत करो, पीमा जी इज्जत करो। कुरान तो फरमाए वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। फरमाई मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा। रब से फरमाए तो कुरान तो चवे इबादत अल्लाह जी के ऊपर पीमा सा सोना हलो। असां दुनिया सा सोना हलंदा हूं न हलंदा हूं तो पीमा सा सोना न। हिन महल निकतो आ मोटरसाइकिल अड़े छोरा काडे से पोड़ा तंग करे छड़ियो ठीक है तो वना तो बाजार कमा मोटी तुम सजी रात बेजू अखियों बंद न थियो तो खैर सा अचे। खलकत चौंदी दर बदर थे हेडे होडे वने पी चौंदो अल्लाह मुझे बच्चे के कोसी हवा न लगे। और नौजवानों पीमा के नहीं जाए जो पीमा जी खिदमत कजो, पीमा जी इज्जत कजो। खुदा जो कसम जिन जो पीमा राजी जो जन्नत उन जी आ। नबी तो फरमाए जेको पीमा नाराज खुदा जो कसम उन जी क़यामत कारी थी वई। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने कड़े कब्रस्तान में गुजरिया पे वनन, कब्र में फाह जा उलांबा पे निकरन, कब्र में चीखू दाहू बुधण में आयो सजन उन कब्र जे मथों बी रहा। फरमाए सहाबियो कंजी कब्र आ, सहाबा जो अल्लाह जे रसूल असा के पतो ना ले कंजी आ। पान करीमन एकड़े सहाबी के कहो तो वन तू वनी मदीने जी बाजार में ऐलान कर मानू अचन मन सुजान मन को नौजवान जो छुटकारो थे। असां जड़ो हुजे जे बाबा असां जो वास्तो ही कोने, असां सखर जा ए कंबर जो मुकाम मालिक जाने इलाके जा असां जो वास्तो ना है। ए शफीक नबी ए रहम दिल नबी सोहन जो सरदार आमिना जो लाल वा। खुदा जो कसम वो सोहनो नबी दिलबर नबी इमामुल अंबिया ते कब्रिस्तान ते बीरा। सहाबी के जो वनी बाजार में ऐलान कर मानू अचन अचे तो सहाबी ऐलान क्यों अचे तो अचे अची मानून में पीह पई कब्रिस्तान भरजी वियो। साईं फरमाए दियो खबर ए कब्र कहंदी आ एकड़े जने सुञा तो जैसे मुझो सौट आ, कहीं चो मुझो मासात हो, कहीं चो से मुझो ही लगंदो हो। नबी से फरमाए दियो खबर जे वालदैन मो को जियर हो आहे उन जो साईं अबो मरी वियो तस अमड़ जियरी थस। कंबर जा मुसलमानों मदीने जे मीर फरमाए जल्दी क्यों नहीं कुराड़ी के मां मोहम्मद करीम दे वठी अचो। अचे तो कुराड़ी के जी हुजूर सन जो पैगाम मिलो वा कुराड़ी बेचारी लठ जो टेक ते पैरन में जुटी न पातई पैर गिसकाई नबी सन जी खिदमत में अची पहुती। संजन फरमाए अम्मा तोखे मां न घुराया हा पर इन्हीं जे करे घुरायो तो मां दे खबर कबर कहजी आ त औरत जी चीख निकरी वई, रड़ निकरी वई, दाह निकरी वस। रोई चवे थी मुझा साईं मुझे जिगर जे टुकड़े मुझे पुत्र जी कबर आ। साईं चो समा दे खबर पुत्र को राजी आ कि न नाराज आ। रोई वेठी अर्ज के साईं मुखे डाडो सतायो थे, मुखे डाडो दुखायो थई, मानी को नाराज आ। संजन फरमाए अम्मा बड़ी तकलीफ में आजाब में आ, हेठों भी बाहे तस मथों भी बाहे तस माफ करे। और चवे थी सोना माफ कया पर मुझी दिल न थी मने मां छा कया। खुदा जो कसम मां जो दुआ करन आयो हां अल्लाह तवा जेके भी मस्जिद में आया हो सबनी के पीमा जो मुरीद करे। सब आमीन नथा चो मला ही दुआ घुरा रब जालन जो मुरीद करे न पीमा जो मुरीद करे। हिकड़ी जाल मरी वई बी मिलंदी। सब ॾाढा आइनी करे नथा चो त घर वञो तले छा हाल थी। हिकड़ी जाल वई बी मिलंदी, बी वई टी मिलंदई, टी वई चौथी मिलंदई पर पीमा मरी वियो अहिड़ो तोहफ़ो क़यामत ताईं न मिलंदई। इन्हनि जी इज्जत कर, इन्हनि जी खिदमत करन को दुआऊं वठ। हज़रत मूसा कलीम रस्ते सां पे वञे रब से फरमाए कलीम पेरन के ठाहे खड़ो। रब जिंदगी में कोन अची वञे छो थो चवे। रब तो फरमाए कलीम अगे तुंहिंजी अमड़ कुराड़ी जीअरी हूंदी ही जाॾे तूं वेंदे हे हथ खणी चवंदी मौला जिते मुंहिंजे मूसा पुट जो पेर हुजे उते ख़ैर कजाई। अॼु दुआ जो दरवाज़ो बंदि थी वियो थी कदम संभारे खणजाई। बच्चो घर मां निकिरंदो आहे पीउ मां चवंदो आहे अल्लाह ख़ैर सां मोटाइजां। बहरहाल नबी से फरमाया अम्मा माफ करे। औरत चवे थी साईं माफ त कया दिल न थी मनी। सोहणे नबी जी नजर उन औरत जे सीने में लगी। हुजूर जी नजर मिठे मोहम्मद करीम जी नजर आमिना जे लाल जी नजर
सोहणे नबी जी नज़र जो जीअं हीअं पइजी वई उन औरत जूं अंदर वारियूं अखियूं भी खुली वयूं अंदर वारा कन भी खुली वियसि अखियुनि सां पंहिंजे बच्चे खे सड़ंदे ॾिठई दिलि वारे कन सां पंहिंजे बच्चे जूं रड़ियूं ते दाहूं ते चीखा ॿुधई बच्चो अंदर रोई थो चवेसि ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा ओ मुंहिंजी जीजल अम्मा अल्लाह वास्ते मूंखे माफ़ कर अम्मा ग़लती थी वई आहे मूंखे माफ़ कर औरत जॾहिं पंहिंजे बच्चे खे सड़ंदे ॾिठो औरत जी दाह निकिरी वई रोई चवे थी साईं मां पंहिंजे पुट खे माफ़ कयो मां पंहिंजे पुट खे माफ़ कयो मां पंहिंजे पुट खे माफ़ कयो अञा अम्मा माफ़ी जो ऐलान कंदी वई क़बर बाहि मां गुलज़ार बणिजी वई सो मुंहिंजा प्यारा भाउ ख़ुदा जो कसम पीउ मां जा पिटियल असां रोडनि ते पिन ते ॾिठा आहिनि पीउ मां जी दुआउनि वारा असां जहाज़नि में उॾामंदे ॾिठा आहिनि अॼु वाइदो कर त पीउ मां जी इज़त कंदुमि चओ त सही न जेकॾहिं तूं न कंदे न सुभाणे करणी भरणी आहे पोइ तुंहिंजी औलाद बि तोसां ईअं कंदी अॼु पीउ मां सां तूं सुठो न हलंदे सुभाणे तुंहिंजा बच्चा तोखां बदिलो वठंदा मां दुआ करण आयो हां अल्लाह अबे अम्मा जी ख़िदमत नसीब करे मां त तजुर्बो कयो आहे हिकिड़े अबे खे 9 पुट आहिनि पर 9 जी ख़िदमत कंदो पर 9 पुट वरी पीउ पोड़े जी ख़िदमत नथा करनि वो तो चवेसि हू हुन सां प्यार हुअसि हू करेसि हू चवे थो न सभु कुझु हिन खे ॾिनई मां छो कयांसि हू करेसि यादि रखो मुस्लमानो कॾहिं पीउ मां लेखो न कयो अॼु तूं हुननि सां लेखो न कर हुननि जी ख़िदमत कर दिलि मां दुआ निकितई ख़ुदा जो कसम अॼु जी वेंदे सभु कम तुंहिंजा सवला थी वेंदा नबी साईं जी ख़िदमत में हिकिड़ो सहाबी आयो नबी साईं खे चवे थो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं बाबो मूंसां ज़्यादती करे थो ज़ुल्म थो करे नबी साईं फरमाए कहिड़ो ज़ुल्म थो करे जैसे मिल्कियत मां कमाई थम वॾी मेहनत करे गॾु कई थम अबो मुंहिंजो छा कंदो आहे मूंखां पुछंदो ई नाहे मुंहिंजी मिल्कियत खपाईंदो आहे ॿिए खे सम्झायो नबी साईं हिकिड़े नौजवान सहाबी खे मोकिलियो त वञो नी कुराड़े खे मां मुहम्मद करीम ॾे वठी अचो जन कुराड़े खे हुन सहाबी पैगाम ॾिनो कुराड़ो उन नौजवान खां पुछा थो करे हुज़ूर साईं मूंखे कीअं घुरायो आहे हुन चयो त हुज़ूर साईं वटि तुंहिंजो पुटु तुंहिंजी शिकायत खणी आयो आहे त पोइ मुंहिंजी मिल्कियत खपाए थो पर मूंखां पुछंदो ई न आहे उहो कुराड़ो दिलि जो दिलि में रब खे दाह ॾींदो बि अचे पियो रोईंदो बि अचे पियो रब सां ॻाल्हाईंदो बि अचे पियो छो त दिलनि जा राज़ केरु ॼाणींदो आहे अञा रोईंदो रोईंदो नबी साईं जी ख़िदमत में मस पहुतो त जिब्रील बि हुज़ूर वटि अची पहुतो जिब्रील जो साईं तकड़ में फ़ैसिलो न कजो अॻ में हिन कुराणे को दिलि जो हाल पुछो दिलि जो दिलि में रब सां छा ॻाल्हाईंदो आयो आहे अल्लाह साईं सॼो तुंहिंजो दिलि जो हाल ॿुधी वरंदो आहे छा चवंदो आयो आहे उहो मां मुहम्मद खे बि ॿुधाए रोए पियो नबी साईं खे चई साईं मां अल्लाह खे चयो मौला तोखे त पतो आहे वॾी मेहनत सां शादी कयमि वरी औलाद लाइ वॾी तड़प हुई रब तोखे पतो आहे केतिरियूं दुआऊं औलाद न हूंदी आहे पोइ माण्हू दुआऊं घुरंदो आहे मां हेॾे वियुमि हैदराबाद जे पासे हेॾे रस्ते में वापसि अचां पियो काज़ी अहमद जी भरिसां वॾो नवाब माण्हू हो चांडियो हो मां जॾहिं मिलियोमांसि अखियुनि मां पाणी न पियो बीहसि मूंखे चई मौलाना जितां लथा हो रोड खां वठी सॼी ज़मीन मुंहिंजी आहे मिल्कियत मुंहिंजी आहे पर औलाद नाहे दुआ घुरो त रब औलाद अदा औलाद जा खज़ाना कंहिं वटि आहिनि ॻाल्हायो मुझे अखिन मां गोड़ा वही आया मां रोई वेठुमि हो करीम रब्बा जे औलाद तो औलाद जेकॾहिं पैसनि सां ॾे हा त मां जहिड़ो ग़रीब पुट त परे पर न्याणी बि ख़रीद न करे सघे हा ख़ुदा जो कसम करोड़पतियुनि खे पुट त न पर धीअ बि न ॾेई पर ग़रीबनि खे 10 पुट ॾेई छॾे केरु थो पुछेसि तॾहिं फरमाई यहबु लिमन यशाउ इनासा वयहबु लिमन यशाउ ज़ुकूरा औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा वयजअलु मन यशाउ अकीमा इन्नहु अलीमुन क़दीर रब तो चवे जंहिंखे वणे त धीअ ई धीअ जंहिंखे वणे त पुट ई पुट जंहिंखे वणे त संड जा ताला हणी छॾियां जंहिंखे वणे त जोड़ा जोड़ा ॾियां पूरी दुनिया जा पीर फ़कीर ले जे मां न ॾियां त मुखों को ॾियण वारो ई आहे पुट न्याणियूं कंहिंजे खज़ाने में अचो न करीम रब खां घुरो जेको पूरी दुनिया जो ख़ालिक तॾहिं सां असां फरमाए तो तूं ख़ालिक तूं मालिक तोखे चारो नाहे चवण जो वसंदड़ शहर वीरान करी जे वसाई तव्हां हणो
जे तो किन के पाली पालिकन में किन का पिहाई पाहण जे तो किन के दाम न दे दमड़ी जी किन के माया दे मणो जे तो किन के बेक न बख्शे बकरी जी किन के धणी दिए तू धण जे तो तेला हूं ताहण था डकन लिंगल थी फजा जिते वली कंबिन था बुजुर्ग कंबिन था असा के परवाही का घिर कबर में तो पो खबर कोने नबी सिंह के पे साईं मां अल्लाह के चो पे अल्लाह औलाद ला केडियूं दुआऊं घुरियो माई औलाद सही औलाद नहीं हुकुमात औलाद की दुआ घुरो तो रब को या दुआ घुरो जो का इब्राहिम खलील दुआ घुरी रब्बी हबली मिन सालिहीन ओ मुझा अल्लाह बच्चो दे त नेक दे साले दे फरमा बरदार दे जो तुझो भी चवण वठे त मुझो भी चवण वठे दुआ इहा घुरंदा क्यों अल्लाह नेक औलाद दे अल्लाह साले औलाद दे अल्लाह जो तुझे भी दर ते झुके मां अब्बे जे भी कदमन में झुके इहा औलाद होजे न किन नाम फरमान होजे अजीज दोस्तों बुजुर्गो इन भाइरो नबी सिंह के चई मां दुआऊं रब के चवा पियो केतिरियूं घुरियूं माई बच्चो त ॾिनई रब सब कुछ मां इन जे लाइ कयुमि सॼो ॾींहुं ॿनिन में ॿारनि में घुमंदो रहियुमि अधु राति गर्मियुनि में सर्दियुनि में जो कुछ भी आंदुमि सभु हिन जे मथां ख़र्च कयुमि सुठा कपिड़ा खाधे पीते जो इंतज़ाम पाण खीर न पीआं हिन खे खीर पीआरींदो हुअमि पाण छिगल जुतियूं पातमि हिन खे सुठियूं जुतियूं पारायमि रब खे चवंदो पियो अचां ओ मुंहिंजा मिठा अल्लाह भली मूंखे अबो न सम्झे पर कम अज़ कम एतिरी दिलि में मुहबत विझेसि जो कॾहिं कॾहिं पाड़े सिरी सम्झी करे मूंखो हाल पुछण थो अचे पाड़े सरी समझी करे पुछण त अचे एतरी त दिल में मोहब्बत विझेसि नबी से रोइन पिया हुजूर साईं जी अखियुनि मुबारकनि मां पाणी हले पियो मदीने जो मीर सोहणनि जो सरदार रोए पियो ऐं पाक नबी इमामुल अंबिया उन नौजवान जे गिरबान खे पकड़ियो गिरबान खे पकड़े ही धिको ॾेई फरमाइसि ओ नौजवान ए तुंहिंजो अब्बो आहे ही मिल्कियत तुंहिंजी न आहे तुंहिंजे अब्बे जी आहे तू भी पंहिंजे पीउ जी मिल्कियत मिल्कियत जाॾे ख़र्च करे न जी मर्ज़ी ये तोखे विकिणी छॾे बि हिन खे अख़्तियार आहे तोखे ॻाल्हाइण जो को अख़्तियार मालूम थियो असां पीउ मां जी मिल्कियत आहियूं पाई आहे या न हे वरी थोड़ी ॻाल्हि ते पीउ मां सां ॻाल्हाईंदो हेठि मथे ॻाल्हाईंदो मतिलबु ज़िंदगी जूं नेकियूं हली न वञनि पीउ मां जी इज़त कर उफ़ बि न चोजां उफ़ियो वला तनहर क़ुरान ठही पंहिंजी कबर खे कारो न कर नबी साईं जी अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहनि काश जेकॾहिं मां मुहम्मद करीम जी अमड़ जी अरी हुजे हा मां मुहम्मद निमाज़ में हुजा हा अम्मा सॾु करे चविया ओ पुट मुहम्मद करीम मां मुहम्मद निमाज़ टोड़े बि अम्मा खे जी सां जवाब ॾियां हा वॾो मक़ाम आहे पीउ मां जी वॾी इज़त आहे मां दुआ कयां थो अल्लाह कंबर जे मुसलमाननि खे पीउ मां जी ख़िदमत नसीब करे जिन जा मरी विया आहिनि नाराज थी हलिया विया आहिनि राज़ी करे न सघिया हो डॉक्टर फीस वठंदो आहे पर मौली मुफ्त में वज़ीफ़ो ॾिनियूं थो वञे अल्लाह ये लख रुपयो फीस घुरां बि तव्हांखे ॾियणो पवे छो त पीउ मां खे राज़ी करण को सवादु चाढ़ो पर मुफ्त वारी शइ जो क़दुरु नाहे कंबर वारा क़दुरु कजाई पाण करीमन फरमाए जेको अब्बो नाराज थी मरी वियो अम्मा नाराज थी मरी वे इनकी बख्शिश न थींदी जसी ते पीउ मां राज़ी न थे साईं हाणे त हलिया विया छा कयां मुंहिंजे सोणे नबी फरमाए पोइ पीउ मां जे लाइ पीउ मां जे गुनाहनि जी माफ़ी रब खां घुर इस्तग़फ़ार पढ़ पीउ मां जे लाइ मन रब से उन्हनि खे बख़्शे मन क़यामत जे ॾिहाड़े रब से वरी उन्हनि खे चवे त तुंहिंजे बचे तुंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वरिती ही मन इहो नज़र करे मन उहे बि तो ते राज़ी थी पवनि मन उहे तोखे माफ़ करनि तोखे जन्नत मिली ॻाल्हि सम्झ में न आई जो पीउ मां खे दुनिया में राज़ी कंदासीं जे मरी विया आहिनि त उन्हनि जे लाइ ख़ैर ख़ैरातूं कंदासीं इस्तग़फ़ार पढ़ंदासीं मन अर्श वारो रब राज़ी थी जन्नत